बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसो पिया दरिया न्यूज़। आऊं आहियां सुभान खोसो। नाज़रीन, सिंध जा किरोड़े सैलाब मुतासिर माण्हू अॼु बि सिंध हुकूमत जे उन इमदाद जा मुंतज़िर आहिनि जेके सिंध हुकूमत उन्हनि जी इमदाद लाइ ऐलान कया, लेकिन अॼु ॾींहं ताईं उन्हनि ऐलाननि ते अमल न थी सघियो आहे। ॿिए तरफ़ ऑडिटर जनरल सिंध हाई कोर्ट में हिकु रिपोर्ट पेश कई आहे, अहम ऐं छिरकाईंदड़ रिपोर्ट आहे, जंहिंमें 25 अरब रुपया ख़र्च ॼाणायो वियो आहे। उन में इहो इंकशाफ़ थियो आहे रिपोर्ट में त उन में वॾे पैमाने ते करप्शन थी आहे। सैलाब सबबि जीअं मां चयो त किरोड़े माण्हू मुतासिर थिया, लखे जेके माण्हुनि जा घर हुआ उहे बिल्कुलु ड्रही करे पट थिया। उन सैलाब दौरान केतिरा ई मासूम ॿार दवाऊं न मिलण सबबि तड़पी तड़पी मरी विया। केतिरा ई माण्हू बुख ऐं उन सबबि जेको साफ़ ऐं सुथरो पाणी न मिलण सबबि उहे माण्हू बीमारियुनि में मुब्तला थिया ऐं पोइ वरी उहे माण्हू बि मरी विया। लेकिन सिंध हुकूमत रुॻो दावाऊं कंदी रही, सिंध हुकूमत रुॻो ऐलान कंदी रही, लेकिन एतिरी बि ज़हमत महसूसु हुकूमत न कई त उन्हनि इलाइक़नि मां को पाणी कढियो वञे। पाणी खे बि मुसलसल छॾियो वियो, उहो पाणी गंदो थियो, उहो पाणी बदबूदार थियो, जंहिंखां पोइ जेको आहे त मुख़्तलिफ़ चमड़ियुनि जी बीमारियुनि में माण्हू मुब्तला थिया, मुख़्तलिफ़ बीमारियुनि में माण्हू मुब्तला थिया। लेकिन उहो पाणी पंहिंजो पाण जॾहिं माण्हुनि पंहिंजी मदद तहत किथे निकाल करणु, किथे स्पेस मिलियो, किथे जाइ मिली, माण्हुनि पाण कढियो ऐं किथे किथे एकड़ बिकड़ जाइनि ते फोटो सेशन वारे अंदाज़ में पाणी कढाइण जी बि कोशिशि कई वई। लेकिन अमली तौर ते जीअं माण्हुनि जी मदद कबी आहे, जीअं माण्हुनि जी सरकार इमदाद कबी आहे, पंहिंजनि माण्हुनि जी मालिकी कबी आहे, उन सॼे अमल में जेका सिंध हुकूमत उहा नाकाम रही। उनखां पोइ वरी इहो ऐलान कयो त इन्हनि माण्हुनि खे जेको आहे त इमदादी रक़म ॾिनी वेंदी, जंहिंखां पोइ उन जा घर जेके आहिनि उहे ठाहे ॾिना वेंदा। हिन टाइम ताईं उन्हनि माण्हुनि खे न इमदादी रक़म मिली सघी आहे, न उन्हनि खे जेके जंहिंजा अझा ड्रही विया, जंहिंजा ॿार अॼु बि जेको हाणे गर्मियुनि जी जेका मौसम आहे, गर्मियुनि सबबि जेके खुलियल आसमान में उन्हनि जा ॿार वेठा आहिनि, लेकिन अॼु ॾींहं ताईं सिंध हुकूमत उन्हनि माण्हुनि जी का सार लहण जी ज़हमत महसूसु न कई आहे। उन में जीअं मां पहिरियां चयो त घर बि माण्हुनि जा ड्रहिया, माण्हुनि जा बचा बि मरी विया, माण्हू बीमारियुनि में मुब्तला थिया, माण्हू अज़ियत में रहिया। इहो सॼो साल माण्हुनि जो ईअं गुज़रे पियो। पर हाणे हिकु ख़ुदा जो हिकिड़ो जेको आहे त भलारो महीनो आहे, उनखां पोइ हिकिड़ो वॾो ॾींहुं ईंदो जंहिंखे पाण ईद तौर ते मल्हाईंदा आहियूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हर माण्हू जी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त पंहिंजे बचनि खे, पंहिंजे वॾनि खे, पंहिंजे अज़ीज़नि मिटनि माइटनि खे सुठे तरीक़े सां ईद कराइजे, सुठा कपिड़ा वठी ॾिजनि। पर जिन माण्हुनि जा घर ड्रही विया, सॼो साल उहे माण्हू अज़ियत में रहिया, कीअं उनजा जॾहिं बचा बीमार रहिया, कीअं उन्हनि व्याजनि ते पैसा खणी करे, कीअं ॾुखिया सुखिया करे कर्ज़ वठी करे उन्हनि माण्हुनि पंहिंजे बचनि, पंहिंजे अज़ीज़नि जो इलाजु करायो, त उहे माण्हू कीअं ईदूं मल्हाए सघंदा। पर मुंहिंजे ख़्याल में हीअ हुकुमरान आहिनि, इहे सॼनि शयुनि खां, इन्हनि अहसासनि खां आरी आहिनि। हाणे इहो सॼो मामिलो त हिकु तरफ़ आहे, उहे माण्हू जेके ग़रीबनि मुसीबतूं सठियूं, जेको उन्हनि सां अज़ाब हुयो उहो भोगे विया ऐं भोगनि पिया। पर हैरान कोन, हिकु रिपोर्ट जेका ऑडिटर जनरल सिंध हाई कोर्ट पहिरां इहो हुकुम कयो त भई सैलाब मुतासिर जे नाले ते जेका इमदादी रक़म ख़र्च थी आहे उनजी ऑडिट कराए ॾिनी वञे। ऑडिटर जनरल जेका रिपोर्ट पेश कई आहे उहा जॾहिं मां ॿुधी ऐं उनखां पोइ तव्हां ॿुधंदो त उहा हैरान कोन आहे, छिरकाईंदड़ आहे, जंहिंमें 25 अरब रुपया ख़र्च ॼाणायो वियो आहे त इमदाद, माण्हुनि जी इमदाद कई वई आहे। उनमें मुख़्तलिफ़ जंहिंमें ख़र्च जेको ॼाणायो वियो, इमदादी सामान बि ॼाणायो वियो आहे, मुख़्तलिफ़ टेंट्स ऐं ॿियो जेको सिस्टम आहे उन में बि ख़र्च ॼाणायो वियो आहे। उन सां गॾोगॾु पाणी कढण लाइ जेके हैवी मशीनरी आहे उनजो इस्तेमाल बि ॼाणायो वियो आहे, उनजो डीज़ल बि ॼाणायो वियो आहे। इहो सॼो कुझु हिकु 25 अरब रुपया ख़र्च कया अथनि। ऐं जॾहिं मां हीउ प्रोग्राम कयां पियो, जेके जेके माण्हू मुतासिर इलाइक़नि जा हीउ प्रोग्राम ॿुधंदा उहे सम्झी सघंदा त कहिड़े मद में किथे माण्हुनि खे राशन मिलियो, सरकारी राशन किथे माण्हुनि खे मिलियो। ऐं उहे माण्हू इहे ॿुधी सघंदा, हैरान थींदा त भई उहे जेके टेंट्स हुआ उहे कीअं कहिड़े तरीक़े सां माण्हुनि खे मिलिया, उहे किथां जा टेंट हुआ, कहिड़े कहिड़े मुल्कनि खां जेके इमदादी टेंट्स हुआ उहे मिलिया। उनखां अलावा किथे बि कंहिं माण्हू खे, असांखे, तव्हांखे, कंहिंखे बि को लोकल को टेंट्स किथे नज़र आया। उनखां पोइ हैवी मशीनरी जेको पाणी कढण जो जेकर अॼु मां इंट्रो में चयो त पाणी खे त छॾियो वियो, पाणी त गंदो थियो, पाणी त किनो थियो, पाणी बदबूदार थियो, पाणी त अलाए केतिरनि माण्हुनि खे चमड़ी जी बीमारियूं ॾिनियूं, पाणी त अलाए केतिरे माण्हुनि जो सिर खयो। उन पाणी कढण लाइ बि जेको आहे कागज़नि में ॼाणायो वियो आहे त 25 अरब रुपया जेके आहिनि हिननि ख़र्च कया आहिनि माण्हुनि ते।
25 अरब रुपया तमामु वॾी हिकिड़ी रक़म आहे ऐं 25 अरब रुपया अगरि ईमानदारी सां इन्हनि माण्हुनि ते ख़र्च कया वञनि हा त मां नथो सम्झां त इन्हनि माण्हुनि खे केतिरनि ई माण्हुनि खे घर बि ठही मिलंदा ऐं केतिरनि माण्हुनि जो प्रॉपर इलाज बि थी सघे हा ऐं केतिरनि ई माण्हुनि खे मुस्तक़िल जेको खाद खुराक आहे उहो मिली सघे हा केतिरनि माण्हुनि खे साफ़ु सुथिरो पाणी मिली सघे हा त उनजा बच्चा साफ़ु पाणी न मिलण सबबु मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी विया ऐं पोइ इहो मरी विया ईअं न थिए हा पर हैरान कोन जेका रिपोर्ट आहे उहा जमा थी आहे ऑडिटर जनरल जमा कराई आहे जंहिंमें उन्हनि इहो ॼाणायो आहे त जेके राशन बैग आहिनि उहे उन्हनि जो जेको लागत आहे उहा वधीक ॼाणाई वई आहे उन में उन इहो न चयो आहे त भई उन्हनि राशन बैग न ॾिना तरीक़े इहो हाणे के बि क्लियर नथो करे सघे त मिलिया या न मिलिया हाणे त सिस्टम थी वियो ठीकु आहे लेकिन हुन ॼाणायो आहे जेको हुननि ॼाणायो आहे जेका हुननि ख़र्चु जेको बैग ते जेको ख़र्चु ॼाणायो वियो आहे उहो वधीक आहे उन सां गॾु जेका ॿियो सामान आहे मिसाल तौरु टेंट जेको ॼाणायो असां ख़रीद कयो आहे हेतिरे में उन में रिपोर्ट में इहो बि चयो आहे त उहो टेंट खे जो रेट आहे उहो वधीक रखियो वियो आहे अहिड़े तरीक़े सां उन में इहो रिपोर्ट में इहो बि चयल आहे त किथे बि हैवी मशीनरी जो इस्तेमालु न थियो आहे लेकिन हिननि बिलनि में हिननि कागज़नि में उन जेको पाणी कढण लाइ हैवी मशीनरी बि लॻाई आहे उन सां गॾोगॾु उनजो जेको तेल आहे जेको डीज़ल आहे उन जी मद में 25 अरब रुपया सिंध जे माण्हुनि जा निकिरी विया पर सिंध जा जेके मां पहिरां चयो त सिंध जा माण्हू अॼु बि दरपदर आहिनि अॼु बि बेयारो मददगार आहिनि अॼु ॾींहं ताईं प्रॉपर हुनजी इमदाद न थी सघी आहे पर सिंध जे माण्हुनि जा 25 अरब रुपया कागज़नि में हुकूमत कढाए पई आहे त जिन प्रोग्राम सुभाणे वरी कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए माण्हू मुलाक़ात थींदी अला भाई।